साहब ॻाल्हाए वियो उहा जंहिंजी हिकिड़ी शिकिल आई पिठो बल्दियाती निज़ाम माना लोकल गवर्नमेंट्स ॿ आहिनि। पाकिस्तान हिकिड़ी फेडरेशन आहे जंहिंमें हिकिड़ी फेडरल गवर्नमेंट आहे ॿी प्रोविंशियल गवर्नमेंट आहे ऐं ही प्रोविंशियल गवर्नमेंट्स असांजा तारीख़ी वतन आहिनि जंहिंखे क़बूल करण लाइ तयारु न आहिनि। थर्ड टियर आइन विझी ऐं उनखे गवर्नमेंट्स करे ऐं उनजी बजट तय करणु ऐं उन ते मर्कज़ी कंट्रोल रहणु मर्कज़ फेडरल कंट्रोल रहणु यानी अमलनि ही जेको शहरनि ते कंट्रोल या हिते जे वसाइल ते कंट्रोल उन ते सिधी तरह सां मर्कज़ जो कीअं क़ाइमु थिए। उन करे इहो बि हिकिड़ो थ्रेट आहे। असीं सम्झूं पिया त 73 जो आइन असांखे हलाईंदड़ आइन आहे पर असीं उन ते घणनि शयुनि ते जेके मिनरल रिसोर्सिस आहिनि पेट्रोलियम गैस ॿियूं जेके मर्कज़ जे हवाले आहिनि असीं उन्हनि खे नथा मञूं। असीं चाहियूं था त असांखे मिलनि। टैक्सिस वॾा आहिनि इनकम टैक्स जनरल सेल्स टैक्स कस्टम ड्यूटी ऐं एक्साइज़ ड्यूटी ऐं कस्टम्स ख़ुदि सूबनि खे मिलनि वफ़ाक़ महदूद खातनि में हले ऐं उनखे असीं फाइनेंस करियूं उन्हनि टैक्सिस मां हलायूं। हाणे इहो त नथा मञनि पर थर्ड टियर विझी ॿिए नमूने सां मर्कज़ जो कंट्रोल सिधो कंट्रोल करण जे लाइ हिकिड़ियूं आइनी तब्दीलियूं आणण जा प्रोग्राम आहिनि छो त इहो क़ाबिल अमल आहे कोन। मिसाल ॻाल्हि जॾहिं प्रोविंसिस ऐं फेडरेशन जे विच में NFC आहे नेशनल फाइनेंस कमीशन आहे असांखे भले हुनखे एतिराज़ हुजनि या छा पर हींअर हुनजो हिसो आहे। लीडर हज़रात दोस्तों भाइरो पिडाल मेटल साथियो भेनरो जीए सिंधु देश जीए साईं GM साहिब जीए शहीद सिंधु देश बशीर ख़ान कुरैशी। आउं चाहियां थो त असांजे एॾनि क़ाबिल दोस्तनि का हिकिड़ी ॻाल्हि बि न छॾी आहे जिते थोरो घणो आउं ॻाल्हायां। तमामु आलीशान मुक़रर असांजा दोस्त आलीशान ॻाल्हियूं कयूं अथऊं हक़ीक़ी ॻाल्हियूं कयूं अथऊं। आउं फ़क़ति तव्हांखे हिकिड़ो जुमिलो ॿुधाईंदुसि। रियाज़ साहिबु नवाज़ शाह वेठो आहे नवाज़ शाह साईं रियाज़ साहिबु असां फ़ोन ते कचहरी कंदा आहियूं मुख़्तलिफ़ हालतुनि ते मूंखे फ़ोन कयईं 2-3 ॾींहं अॻु में अहिड़ो को काद्यानियुनि वारो मसइलो थियो साईं मूंखे फ़ोन कयईं भला सॼी सरकार मूं ते काढ़ी वेठी आहे बिजली जा बिल जो केस बि मूं ते पेट्रोल पंप बि मुंहिंजो ठाहिनि था तोखे कुझु कोन था कनि छा सबबु आहे। मां चयो रियाज़ साहिबु तुंहिंजो आवाज़ु ॾाढो ॻोरो वज़न आहे तो ऐं हेॾो भला मुड़ुसां क़दुरु ॾुघो आलीशान छपर रखियल थी तंहिंजे करे सरकार खे तूं वधीक चिटे नमूने सां मुझाए थो मुझी थी पए सरकार पोइ तोते केस दाख़िल थी करे। मां पातड़ो मुंहिंजी ॿोली सम्झनि ई कोन था जेको ॻाल्हायां थो सम्झनि ई कोन था तंहिंजे करे सरकार चए थी अलाए छा थो चए केस थिए ई कोन थो। हिते सभु क़ाबिल दोस्त ॻाल्हाए विया आहिनि मां छा ॻाल्हायां। बहरहाल 14 अगस्त 47 खां वठी अॼु ॾींहं ताईं निज़ाम भली कहिड़ा बि हुजनि माण्हू भली कहिड़ा बि जेको आहे पाकिस्तान जो हुकुमरान थिया हुजनि के अंधा के काणा के तमामु सुहिणा के वलीनुड को 73 जो आहिनि ख़ूबसूरत लफ़्ज़ पर उन्हनि सभिनीनि जे पोयां हिकिड़ी ॻाल्हि लिखियलु आहे हिकिड़ो ई मक़सदु लिखियलु आहे त सिंध जी फुल लुट कीअं कजे। जेके बि निज़ाम हिते आया आहिनि 47 खां वठी अॼु ॾींहं ताईं उन्हनि जे पोयां फ़क़ति ऐं फ़क़ति हिकिड़ो मक़सदु आहे त सिंध खे कीअं लुटिजे फुरिजे सिंध जा वसीला कीअं लुटिजनि सिंध जी सुञाणप कीअं ख़तमु कजे ऐं मुकमिल तौर ते सिंध खे भरभांग कजे। उन सभिनीनि जे पोयां तव्हांखे इन मक़सद खां सवाइ कहिड़ा बि जुमिला चओ तव्हांजी मर्ज़ी इन मक़सद खां सवाइ असांखे ॿियो को मक़सदु नज़र अचे ई कोन। साईं GM साहिब जा फिक्री पोलर साईं नवाज़ शाह असांजो नवाज़ गौर साहिबु असां सभु असां साईं GM साहिब जा फिक्री पोलर कॾहिं आसमान मां किरी खजी में टिकी पियासीं
हाणे हक़ीक़त हीअ त खजी मां हिकिड़ी असां देवी जे वण में टिकी पिया फ़क़ति हिकु ॻाल्हि ख़ातिर त सिंध ख़ातिर जेका दांह जेका कूक जेको थधो साह ऐं जेको हकल सिंध मां पैदा थिए थी उहा भली खणी असां आसमान ते हुजूं या देवियुनि जे वण में हुजूं उहा कमज़ोर न थिए उन ख़ातिर असां पंहिंजो किरदारु अदा कंदा रहूं था पिया अदा कंदा रहंदासीं असां सफ़ा पंहिंजी ॻाल्हि चिटी करे चऊं बि था चवंदासीं बि बीहंदासीं बि पर इन ॻाल्हि खे कंहिं सूरत में कमज़ोर कोन थियण ॾींदासीं जेका दांह सिंध ख़ातिर निकिरे थी जेका हकल सिंध ख़ातिर निकिरे थी उहो वधंदी रहे ताक़तवर थिए एसि ताईं जेसिताईं साईं जीअं थिए जो हक़ीक़ी ख़्वाब पूरो नथो थिए तव्हां भाइयुनि जी महिरबानी ऐं सरमाएदारनि सां विढ़ंदा थियो पंहिंजी धरती जे लाइ पंहिंजे वसीलनि जे लाइ सिंधू दरिया जे लाइ सिंध जे ॿेलनि जे लाइ सिंध जी तालीम जे लाइ वरी वॾेरो जागीरदार सरमाएदार चूंडियल नुमाइंदा सिंध खे फुरनि पिया जेका हींअर सिंध जी सूरत हाल आहे जेके ऐवान सदर मां फ़ैसिला पिया थियनि सिंध दुश्मन उन्हनि खे सिंध जे माण्हुनि पहिरें ॾींहं खां वठी रिजेक्ट करे छॾियो आहे ऐं जेका पीपुल्स पार्टी चवे थी असांखे सिंध जो मैंडेट आहे तव्हांखे इस्टेब्लिशमेंट जो मैंडेट आहे तव्हांखे सिंध जे माण्हुनि जो मैंडेट न आहे जे सिंध जे माण्हुनि जो मैंडेट हुजे हा त तव्हां अहिड़ा फ़ैसिला न कयो आहे 6वीं आइनी तरमीम 27वीं आइनी तरमीम 28वीं आइनी तरमीम आई त पोइ ही मुल्क बि न बचंदो ऐं सिंध जा माण्हू हाणे वेड़ जे लाइ तयारु आहिनि जे गुरबत जी लकीर मां सिंध जो हारी गुज़रे पियो सिंध जो मज़दूर गुज़रे पियो सिंध जो नौजवान गुज़रे पियो तव्हां का शइ को इदारो पीपुल्स पार्टी नाहे बचायो अॼु तव्हांजो सेनेटर थो चवे त सेनेट में असांखे पाणी ते ॻाल्हाइण ई न पियो ॾिनो वञे पीपुल्स पार्टी जो सेनेटर थो चवे ऐं सेनेटर बि पीपुल्स पार्टी जा वेठल आहिनि नुमाइंदो बि सेनेट में पीपुल्स पार्टी जो पर पाणी ते न ॻाल्हायो वॾे में वॾो ज़ुल्म हींअर सिंध जे हारनि सां पियो थिए सॼी इख्तियारनि खे अंडरमाइन कयो वञे जेतोणीकि लोकल गवर्नमेंट जी डिवोल्यूशन थियणु घुरिजे पर लोकल गवर्नमेंट जे नाले ते तव्हां एथनिक मामला कयो इहो बि डिक्टेटरनि जी पुराणी जेका आहे उहा तरीक़ेकार आहे जंहिंमें तव्हां ॾिसो त नाज़मी निज़ाम मुशरफ जो हुजे बीटो मकानी निज़ाम हुजे नालो छा हो असां डिवोल्यूशन ऑफ पावर कयूं पिया पर हक़ीक़ी मक़सदु छा हो वन यूनिट खे स्ट्रेंथन करणो अॼु बि उहो मामिलो हले पियो त कंहिं न कंहिं हवाले सां असां कराची जे अंदरि पावर्स जेके आहिनि उहे वफ़ाक़ जे हवाले कयूं वधीक ऑलरेडी आहिनि पर उन खां वधीक कयूं ऐं पोइ वरी उन सां गॾोगॾु हिन रियासत जी जेका नोयत आहे उहा मज़हबी इंतिहा पसंदी खे तरवीज़ ॾियण वारी बि आहे जॾहिं जॾहिं सिंध में अहम मामला उभरंदा आहिनि त असां ॾिसंदा आहियूं त मज़हबी मुनाफ़रत खे हथी ॾिनी वेंदी आहे पहिरियां केनाल जी मूवमेंट हुजे हाणे 28वीं तरमीम हुजे तव्हांखे इहो मामिलो बि नज़र ईंदो त जेके पेड मज़हबी माण्हू आहिनि उन्हनि खे बि उकसायो वियो आहे त सिंध जे अंदरि मज़हबी मुनाफ़रत पैदा कई वञे इहे सभु शयूं हिकिड़ो पैकेज आहे जेको हिन स्टेट जो पैकेज 1947 खां वठी करे साॻियूं स्ट्रेटेजियूं आहिनि जेके बार बार हू खेॾनि था ऐं बार बार इहा ॻाल्हि हले थी ऐं आख़िर में पीपुल्स पार्टी गवर्नमेंट कॉन्फ्रेंस कई आहे कराची में त उहो 28वीं तरमीम न कयो हिकिड़े पासे तव्हां इक़्तिदार में आहियो तव्हां वटि आइनी उहिदा आहिनि तव्हांजे वोट सां इहा हुकूमत बीठी आहे पर तव्हां कॉन्फ्रेंस कयो पिया उन में अदीब शाइर कॉन्स्टिट्यूशनल माहिर घुरायो पिया ऐं ॿाहिरि वेही एहतजाज पिया कयो इहो छा आहे मां उन ते पहिरियां बि इहा ॻाल्हि करे चुको हुअसि त पीपुल्स पार्टी जो पावर बेस 2 शयुनि ते आहे हिकिड़ो वॾेरा शाही ऐं ठेकेदारी जे ज़रिए वोट हासिलु करणु
ऐं सौदेबाज़ीअ जे ज़रिए इस्लामाबाद खां ऐं पिंडी खां इक़्तिदार वठणु, पर अहिड़ियूं कॉन्फ्रेंसूं, अहिड़ी पेड जेका आहे इंटेलिजेंसिया जे ज़रिए साफ़ पावर ऐं हमदर्दी पैदा करणु, यानी जेॾी महिल इक़्तिदार हूंदो, जो चहिरो हूंदो पीपल्स पार्टी जो, त तव्हांखे साम्हूं अली हसन ज़रदारी जहिड़ा माण्हू हूंदा, पर जंहिं महिल पीपल्स पार्टी खे वरी इनक़िलाबी पंहिंजो चहिरो ऐं ड्रामेबाज़ी करणी हूंदी त तव्हांखे रज़ा रब्बानी जहिड़ा माण्हू अॻियां कया वेंदा, जेके वोट बि ॾींदा फ़ौजी अदालतुनि खे, पर थोरो रोअंदा बि सही त बाबा ॾिसो असां कुझु करे कोन था सघूं। त इहा जेका ड्रामेबाज़ी आहे, इहा ड्रामेबाज़ी जेका आहे, इहा ख़ुदि जेका आहे असांखे बि इहा बि सम्झणी पवंदी। हाणे इहो सॼो आहे मामिलो जंहिंखे असां फेस कयूं था पिया, उन में जीअं असां इंस्पिरेशन थी आहे ऐं उन जी बिजेट में अंगनि अखरनि जी जेका खेॾाड़ आहे उहा इहा आहे त समूरा वसीला वफ़ाक़ पंहिंजे बालार हेठां आणणु थो घुरे। क़ौमनि जे लाइ कुझु शयूं मना रखंदियूं आहिनि, ॾाढियूं मना ख़ेज़ थींदियूं आहिनि। हूअं त क़ौम तमामु वॾो लका आहे, उन जे वजूद जा घणा पासा आहिनि, पर टे मामला या टे ॻाल्हियूं अहम थींदियूं आहिनि। पहिरीं थींदो आहे वतन। हिकिड़ी क़ौम जे लाइ वतन उनजे वजूद जी ज़मानत हूंदो आहे। ॿी जेका ॻाल्हि आहे उहा आहिनि वसीला, पैदावारी वसीला, इक़्तिसादी वसीला, कंहिं क़ौम जा उहे वसीला जिन ते उनजी मुइशत जी तमीर थींदी आहे। ऐं टी अहम ॻाल्हि जेका आहे उहो क़ौमनि जो सियासी इक़्तिदार अदा थींदो आहे। ऐं बदकिस्मती सां अॼु सिंध खां इहे टई मामला जेके आहिनि से फुरियल आहिनि। असांजो वतन असांजे हथ हेठि कोन्हे, उहो पंजाबी बालादस्ती हेठि आहे। हीउ समूरो खितो पंजाबी बालादस्ती हेठि आहे। केटी बंदर खां वठी कश्मीर ताईं समूरियूं क़ौमूं पंजाबी बालादस्ती हेठि आहिनि ऐं पंजाबी बालादस्ती हिन समूरे खिते खे बदअमनी, बुख ऐं जंग ॾांहुं धिके छॾियो आहे। ऐं जेसिताईं पंजाबी बालादस्ती हूंदी तेसिताईं अफ़गानिस्तान खां वठी बांग्लादेश ताईं सॼो खितो जंग जे वर चढ़ियल हूंदो। हिन में अमन न थी सघंदो, हिन में ठाकुरत न अची सघंदी, हिन में माण्हू सुख जी निंड न सुम्ही सघंदा, माण्हू इज़त सां 3 वक़्तनि जी मानी न खाई सघंदा। उन्हनि जे करे पंजाबी बालादस्ती जो अंत अचणु घुरिजे। पंजाबी बालादस्ती अॼु सिंध जे मथां हावी आहे ऐं असांजा समूरा वसीला पंजाबी बालादस्ती जे करे असांजा फुरिया। दोस्त आहे जेको बेकार जो दोस्त निज़ाम आहे, जेको मक़ामी माण्हुनि जो दुश्मन आहे, माहौल जो दुश्मन आहे, औरतुनि जो दुश्मन आहे। त हिन निज़ाम सां जॾहिं असां पंहिंजे झेड़े जी ॻाल्हि था कयूं त पोइ जेको बि हिन निज़ाम जे दिफ़ा में असांजे अॻियां ईंदो असांजो दुश्मन आहे। जेको बि हिन निज़ाम जे ख़िलाफ़ु वेड़ कंदो, भले कहिड़े बि प्लेटफॉर्म था करे, उहो असांजो भाउ आहे, असांजो साथी आहे। सो हुकुमरान जा मामला त इहे आहिनि। मुल्क इडाक ते थो हले, आलमी सतह ते इहा सूरत हाल आहे। ग्लोबल ऑर्डर हले थो, मुल्क हलनि था बाय कॉर्पोरेशन्स, फॉर कॉर्पोरेशन्स, ऑफ कॉर्पोरेशन्स। कॉर्पोरेशनूं मुल्क जूं हलाइनि। असांजी अस्करी इस्टेब्लिशमेंट जेकॾहिं मुल्क खे आलमी मालियाती इदारनि वटि एडहाक में ॾेई छॾियो आहे, त असांजी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट बि वरी सिंध खे ॼण एडहाक में ॾेई छॾियो आहे, मक़ादे ते ॾेई छॾियो आहे हिननि खे, अस्करी इस्टेब्लिशमेंट खे। छा जा आइन, छा जा कानून मथां मथां NFC गिरकाईंदा, कराची खणण जूं ॻाल्हियूं कंदा, 28 तरमीम जो ज़ोर ॾींदा। भोराई जी भुले ॿी का ॻाल्हि कोन्हे। मां सम्झां थो सिंध जूं घण घुरियूं तंज़ीमूं भले बाज़ाब्ता कंहिं हिकिड़े अलायंस में न हुजनि, पर उहे सिंध जे बुनियादी सवालनि ते, अवाम जो सवालनि ते हिकु आहिनि। ऐं उहे जॾहिं हिकु आहिनि त पोइ अवाम हिकु आहे, पोइ हिकु बि शिकस्त नथो ॾेई सघे। कश्मीर में ॾिठोसीं खाबी दूजी मशरूमिंग थियल आहे। हुते कश्मीर में 200 ॼणनि जो ग्रुप, 300 ॼणनि जो ग्रुप विरिहाया पिया हूंदा। प्रोग्राम थींदो, 50 माण्हू हूंदा, 40 मुक़ररु हूंदा, हिक ॿिए ते तनक़ीदूं हूंदनि, पर उन गॾियल तनक़ीदुनि जो नतीजो इहो आहे त कश्मीर अॼु माना नोगो एरिया लॻो पियो आहे रसद जे लाइ।
उहो जीअं असां बबरलो में ॾिठोसीं दोस्तनि चयो बबरलो जो मोमेंटम नथो रहे वक़्तु तहरीकुनि जो न रहंदो आहे पर बबरलो जा जेकी मुतालबा हुआ सिंध जे अवाम जा जेकी मुतालबा हुआ जेके सूर आहे उहे अॼु बि साॻा आहिनि तंहिंजे करे मथां छिड़ी आहे जेका बर्फ़ जी तह ॼमियल आहे इनखे न ॾिसो हुनजे हेठां जेको हिकिड़ो पूरो वाल्केनो ॿरण वारो आहे वाशी बदहाली आहे दरबदरी आहे बेयकीनी आहे उहो लाओ फाटण वारो आहे ऐं असां ते वॾी ज़िमेदारी आहे साउथ एशिया ते हिंदुस्तान जहिड़े मुल्क खे ॾिसो न असां त ज़िया जो तजुर्बो में करे छॾियो मोदी उते बीठो आहे पाकिस्तानी बंगाल मुस्लमान थी वियो हिंदुस्तानी बंगाल हिंदू थी वियो बंगाली असां खां वधीक सुधरियल आहे सिंधियुनि खां सियासी तौर ते वधीक उछरियल आहे पर हीउ बि मोदी जो आख़िरी दौरु आहे ॾखिण एशिया जी अहमियत इन करे वधीक आहे सॼी दुनिया जी सियासत खे तइ करण में विचो भर ॾिसो था न कीअं पूरी दुनिया खे हिनमहिल तइ थो करे जियो पॉलिटिक्स खे ॾखिण एशिया जी अहमियत ॿ टे सबबनि जे करे तमामु घणी आहे असां वटि आबादी तमामु घणी आहे असां वटि शहरकारी जो रेट तमामु घणो आहे असां वटि नौजवाननि जी आबादी 64 सैकड़ो आहे ऐं असां माहौलियाती तब्दीलियुनि जे मुंहं में आहियूं यानी असां घणो कुझु सहंदासीं ऐं घणो कुझु करण जा इम्कान रखूं था मुल्क हले थो जुगाड़नि ते मुल्क जे मामले ते छा ॻाल्हाईंदासीं चवंदा आहिनि मुशरफ दौर में CIA जा 2-3 ॼणा माण्हू आया पोइ नवाना वज़ीरिस्तान पे विया त उन्हनि जी गाॾी ख़राबु थी पई जेका पेंटागन ख़ासि तौर ते ठाही गाॾी ख़राबु थी पई सां बि ॻाल्हायो वियो उहा जंहिंजी हिकिड़ी शिकिल आई पिट्रो बल्दियाती निज़ाम माना लोकल गवर्नमेंट्स ॿ आहिनि पाकिस्तान हिकिड़ी फेडरेशन आहे जंहिंमें हिकिड़ी फेडरल गवर्नमेंट आहे ॿी प्रोविंशियल गवर्नमेंट आहे ऐं हीअ प्रोविंशियल गवर्नमेंट्स असांजा तारीख़ी वतन आहिनि जंहिंखे क़बूल करण लाइ तयारु न आहिनि 3rd टियर आइनम विझी ऐं उनखे गवर्नमेंट्स करे ऐं उनजी बजट तय करणु ऐं उन ते मर्कज़ी कंट्रोल रहणु मर्कज़ फेडरल कंट्रोल रहणु यानी अमलनि ही जेको शहरनि ते कंट्रोल या हिते जे वसाइल ते कंट्रोल उन ते सिधी तरह सां मर्कज़ जो कीअं क़ाइमु थिए उन करे इहो बि हिकिड़ो थ्रेट आहे असीं सम्झूं पिया त 73 जो आइन असांखे हलाईंदड़ आइन आहे पर असीं उन ते घणनि शयुनि ते जेके मिनरल रिसोर्सिस आहिनि पेट्रोलियम गैस ॿियूं जेके मर्कज़ जे हवाले आहिनि असीं उन्हनि खे नथा मञूं असीं चाहियूं था ते असांखे मिलनि टैक्सिस वॾा आहिनि इनकम टैक्स जनरल सेल्स टैक्स कस्टम ड्यूटी ऐं एक्साइज़ ड्यूटी ऐं कस्टम्स ख़ुदि सूबनि खे मिलनि वफ़ाक़ महदूद खातनि में हले ऐं उनखे असीं फाइनेंस करियूं उन्हनि टैक्सिस मां हलायूं हाणे इहो त नथा मञीनि पर 3rd टियर विझी ॿिए नमूने सां मर्कज़ जो कंट्रोल सिधो कंट्रोल करण जे लाइ हिकिड़ियूं आइनी तब्दीलियूं आणण जा प्रोग्राम आहिनि छो त इहो क़ाबिल अमल आहे कोन मिसाल ॻाल्हि जॾहिं प्रोविंसिस ऐं फेडरेशन जे विच में NFC आहे नेशनल फाइनेंस कमीशन आहे असांखे भले हुनखे एतिराज़ हुजनि या छा पर हींअर हुनजो हिसो आहे